ڪاميٽي हॉल سڪرنڊ में 14 अगस्त जश्न आज़ादी के पुरवकार तकरीब थी गुज़री। तकरीब के MP सक़रंड गुलाम क़ादिर चांडियो, टाउन कमेटी चेयरमैन दानिशवर सैयद मुनीर शाह दाकरी, असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद सलीम जतोई, वाइस चेयरमैन नूर अहमद लाखो, तालीमी माहिर अब्दुल हमीद आराई, अक़लियती अॻुवान गोविंद पप्पू सुनारो ऐं ॿियनि ख़िताब कयो। वधीक तफ़सील ॾिसंदा हिन रिपोर्ट में। SMG न्यूज़ रिपोर्ट कुर्बान असांजी डेवलपमेंट जे लाइ कमु कयो। असां सक़रंड शहर जा माण्हू इन मामले में ॾाढा ख़ुशि नसीब आहियूं। सियासी माण्हू हूंदे सां गॾोगॾु हिकु समाजी शुक्रगुज़ार आहियां चेयरमैन टाउन कमेटी सक़रंड साईं मुनीर शाह साहब जो जिन जो ख़ुशी के मौके ते योग आज़ादी के मौके ते असांखे संदसि नई ऑफिस में घुराए जेको मान ॾिनो ऐं पंहिंजे तरफ़ां पाकिस्तान पीपुल्स पार्टी तरफ़ां पंहिंजे हल्के जे माण्हुनि तरफ़ां न सिर्फ़ु साईं मुनीर शाह बल्कि न टेबल करे सघियासीं, न मिली ज़रूरत जो को प्रोग्राम करे सघियासीं, न तकरीर जो प्रोग्राम करे सघियासीं। सिर्फ़ु अहिड़ा जश्न थींदा रहिया। दोस्तों, मां सम्झां थो त जिथे के कौम के लिए जश्न आज़ादी ऐं आज़ादी जो ॾिहाड़ो ख़ुशी जो ॾिहाड़ो आहे। थोरी नंढड़ी वज़ाहत त हिन ऑफिशियली बोर्ड जे हवाले सां SOP ते उहे निकिरी वियूं आहिनि और उन खां पोइ वरी जेके फंक्शन्स आहिनि उन्हनि खे इंतिहाई महदूद कयो वियो आहे। असां कोशिशि कई आहे त हिनखे तमामु मुख़्तसर कयूं। सिर्फ़ु इहे चवंदा आहिनि त पंहिंजो नाम कराइण लाइ ऐं असांखे आज़ादी मिली आहे। असीं ॾाढा ख़ुशि नसीब माण्हू आहियूं। पर हाणे असांखे थोरो फ़र्क़ु पैदा थिए थो। फ़र्क़ु आहे थिए थो आज़ादी खे बरक़रार रखूं। ख़ाली नारनि सां न पर अमल सां असांखे पंहिंजी आज़ादी खे बरक़रार रखिणो पवंदो। ऐं जेको पाकिस्तान जो दुश्मन आहे असांखे उन सां दुश्मनी करणी पवंदी। जेको पाकिस्तान जो वफ़ादार आहे, पाकिस्तान जो सॼण आहे, शिरकत करे असांखे जेका इज़त ऐं मान बख़्शो आहे उहा तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ऐं पंहिंजे तरफ़ां टाउन कमेटी जी तरफ़ां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी तरफ़ां जश्न आज़ादी जे ॾींहं ते लखे लखे मुबारक पेश कयां थो। ऐं तव्हांजो अहसान ॿुधाईंदुसि जॾहिं बि असां हिते टाउन कमेटी जी प्रोग्राम कया आहिनि त थोरे टाइम ते तव्हां सदाईं भरपूर शिरकत कई आहे। उहा बि असां तव्हांजो शुक्रगुज़ार कयूं था। तव्हांजी महिरबानी आहे जो असांजे प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जी असां उन जो जश्न कयो। असांजे